घोटकी गुरुद्वारा साहिब घोटकीअ पारां ऐं LRBT जे तावन सां बीबी नानकी मैटर्निटी होम घोटकी में हिकु ॾींहं जे मुफ़्त अखियुनि जी कैंप जो इनेकाद कयो वियो। कैंप जो इब्तिदा गुरुद्वारा साहिब घोटकी जे शिवादारी सरदार दर्शन सिंह ड्रग एंड केमिस्ट एसोसिएशन घोटकी जे सदर विजय कुमार मोटवाणी ऐं डॉक्टर अशोक कुमार कयो। मुफ़्त अखियुनि जी कैंप में LRBT जे माहिर डॉक्टरनि जी टीम 200 खां वधीक मरीज़नि जे अखियुनि जो मुफ़्त मुआइनो कयो ऐं उन्हनि खे मुफ़्त दवाऊं फराहम कयूं, जॾहिं त 100 खां वधीक मरीज़नि खे ऑपरेशन लाइ गंबट रेफर कयो वियो। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे गुरुद्वारा साहिब घोटकी जे शिवादारी सरदार दर्शन सिंह ऐं ड्रग एंड केमिस्ट एसोसिएशन घोटकी जे सदर विजय कुमार मोटवाणी चयो त वाहिगुरू जी का खालसा वाहिगुरू जी की फतेह। ही साईं कैंप जेको आहे अखियुनि जी कैंप LRBT टीम जे तरफ़ गॾिजी करे गुरुद्वारा साहिब घोटकी जे तरफ़ां बेबे नानकी मैटर्निटी होम ते लॻाई वई आहे। हीअ असल में 5वीं कैंप आहे ऐं हिन कैंप जो ख़ासि फ़ाइदो इहो आहे त हिते जेको आहे मुफ़्त अखियुनि जो चेकअप, मुफ़्त दवायूं ऐं मुफ़्त जेको आहे ऑपरेशन कया वेंदा, जंहिंजो आम इस्पतालनि में लॻभॻि 50 खां 60 हज़ार रुपया ख़र्चु आहे। सो उहो सॼो ई आम माण्हुनि जे लाइ, ग़रीब आवाम जी भलाई जे लाइ हीउ जेको आहे बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं इहो तव्हां सभु जेको आहे दुआऊं कयो त आईंदा बि इहो सिलसिलो हलंदो रहे। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जनरल कैंप लॻी हुई पहिरियों, जंहिंमें असांजा फिजिशियन डॉक्टर, गाइनी डॉक्टर ऐं पीएच जा डॉक्टर आया हुआ ऐं बाद में जेको आहे कार्डियो जो हिकिड़ी कैंप लॻी हुई। उनखां पोइ जेको आहे गाइनी जूं 2 कैंप लॻी चुकियूं आहिनि। हीअ हाणे 5वीं कैंप आहे जेका 26 जुलाई ते लॻाई वई आहे। सो असीं कोशिशि करे हर हफ़्ते इहा फ्री कैंप लॻायूं था पिया। तव्हां सभिनी जो पूरो फ़ाइदो वठो। शहरवासी ऐं भर पासे जे इलाइक़े वारनि माण्हुनि खे इहो अर्ज़ु कयूं था पिया त इन मुफ़्त भलाई जी कैंप मां ज़रूरु फ़ाइदो वठिजो। महिरबानी। गुरुद्वारे साहिब घोटकी वारनि जी जन हे मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा डॉक्टर मुफ़्त चेकअप कंदा ऐं पिणु मुफ़्त दवायूं ॾींदा ऐं जंहिं मरीज़नि खे ऑपरेशन जी ज़रूरत हूंदी ऐं उनखे ऑपरेशन बि हितां मतिलबु घोटकी मां कन्वेंस खणी वेंदी गंबट खां पोइ उते मुंहिंजा फ्री लेंस लॻंदा, अमेरिकन लेंस हूंदा, इंडियन लेंस हूंदा ऐं मुख़्तलिफ़ डॉक्टर उन्हनि खे जेको आहे ऑपरेशन कंदा। उनजे पिक एंड ड्रॉप जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे गुरुद्वारे साहिब वारनि तरफ़ां। जेकी टीम आहे उहा LRBT जी टीम आहे, उन्हनि खे बि जसो आहे जन हिते अची ख़िदमत जो जेको आहे सो मौक़ो ॾिनो। वॾी महिरबानी। LRBT तरफ़ां असां हिते आया आहियूं कैंप। ऐं हिन एरिया जा काफ़ी सारा पेशेंट उते ईंदा आहिनि ऐं काफ़ी सारा जो इलाजु न करे सघंदा आहिनि, की कन्वेंस जो मसइलो हूंदो आहे, काफ़ी सारा प्रॉब्लम हूंदा आहिनि। उन जे करे उनखे असांजे नड़ी हिते कैंप हणाए करे उनखे आगाही बि ॾिनी आहे ऐं उनखे जो इलाज बि कयूं पिया था ऐं ऑपरेशन जूं डेटियूं बि ॾियनि था ऐं इंफॉर्म कयूं था जेको इन कैंप में न बि अची सघिया आहिनि त उनजे लाइ मैसेज आहे त उहो पाण बि डायरेक्ट बि अची करे उनजो इलाजु कराए ऐं फ़ाइदो वठी सघनि था पिया।